नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुर भठोरे में ख़बर ॾींदा हलूं त मीरपुर भठेरो में प्यार जो परनो करण बाद मुड़ुस जे ज़ुल्म जो शिकार बणियल नारी जो एहतजाज। ॻोठ अहमद खान ज़हूर जे रवासी प्यार जो परनो कंदड़ नारी जो मुड़ुस ऐं हुन जे रिश्तेदारनि जे कयल ज़ुल्म ख़िलाफ़ दाहींदे SSP सजावल समेत आला इख्तियारनि खां नोटिस वठण जी अपील। प्यार करण सां शादी कई मोहम्मद खान को दौर में रहंदो हो। 10 साल असां शादी कई अन खां पुछिया पोइ असां ज़री ॻाल्हि था जहिड़ो हलियो थियो ॻाल्हि था अन पोइ हू मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में ईंदी हुई न कोई न कोई मूंखे हुनजी ॻाल्हि सम्झ में ईंदी हुई। घर जो मसइलो हूंदो हो त मूंसां हाणे मूंसां न हुणी थी वञनि न थोरी बि चीज़ फिटंदी हुई मूंखे मारींदो हो कुटींदो हो। मुंहिंजी माउ पोड़ी विच में ईंदी हुई हुनखे मारींदो कंदो हो। हुनजा भेण ईंदा हुआ विच में उहे बि मूंखे मारींदा हुआ। मुंहिंजे ॿारनि खे मारींदा हुआ। हर माण्हू मूंखे मारींदो हुनजो भेण जेको हुनजो भाउ फैज़ू आहे हुन बि मूंखे मार कढी हुई। पाण त मूंखे मारींदो हो पर पाड़े वारनि खे मूंखे माराईंदो हो छो भला। ज़ुल्फ़कार मुंहिंजी नंढड़ी खे मारियो। मूं हुनखे चयो मुंहिंजी नंढड़ी खे त भाउ छो मारियो कि हा मूं मारियो आहे। मुंहिंजो भाउ तूं तेज़ थी ॻाल्हाई पियो छो त मूंखे मारींदे हा तोखे मारींदो भाउ मूंखे ॾाढी मार कढी सॼी दुनिया छॾाइण पर हिन मूंखे मार कढी हुन वजह सां पंहिंजो घर छॾे मुंहिंजो सौटु कंदी आहियां हुनजे घर में अची रही आहियां। हाणे जेको आहे मूंखे इंसाफ़ करणो मूंखे वठी ॾियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।